अस्सलाम वालेकुम। न्यू नात मनकबत सुनने के लिए हमारे यूट्यूब चैनल रिजवान तारिया ऑफिशियल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करें ताकि हर मजीद आने वाली न्यू वीडियो की नोटिफिकेशन आप तक पहुंचती। वाजो सजण साईं रुहानी रंग रचायो, वाजो सजण साईं रुहानी रंग रचायो। हाफिल गुनाहगारन के नवाज़े नेक बनायो, दर्दन दुखन सूरन का कामिल पीर बचायो। वाजो सजण साईं रुहानी रंग रचायो, वाजो सजण साईं रुहानी रंग रचायो। खास भलायूं मालिक जूं जे कुर्ब कयो कादिर आ, मीरा मदीने वारे जे सदके पीर दिनो परवर आ। खास भलायूं मालिक जूं जे कुर्ब कयो कादिर आ, मीरा मदीने वारे जे सदके पीर दिनो परवर आ। पीर मिटे पगदार जंहिंजो नालो पाण रखायो, पीर मिटे पगदार जंहिंजो नालो पाण रखायो। दर्दन दुखन सूरन का कामिल पीर बचायो। वाजो सजण साईं रंग रचायो, वाजो सजण साईं रुहानी रंग रचायो। वाजो सजण साईं रुहानी रंग रचायो, वाजो सजण साईं रुहानी रंग रचायो। दीन मोहम्मद ऐं ख़िलास जी दौलत जे वट जाम आहे, होट न नोट न रोड खपे तो जारी सखावत आम आहे। दीन मोहम्मद ऐं ख़िलास जी दौलत जे वट जाम आहे, होट न नोट न रोड खपे तो जारी सखावत आम आहे। खोड़ खजाना गे भी देई वाली जेके वधायो, खोड़ खजाना गे भी देई वाली जेके वधायो। दर्दन दुखन सूरन का कामिल पीर बचायो। वाजो सजण साईं रुहानी रंग रचायो, वाजो सजण साईं रुहानी रंग रचायो। वाजो सजण साईं रुहानी रंग रचायो। सोने हुजूर जी उम्मत जो ही खास बणियो खैर खाए, अल्लाह आबाद जे मुल्कन में मशहूर संदी दरगाह। सोने हुजूर जे उम्मत जो ही खास बणियो खैर खाए, अल्लाह आबाद जे मुल्कन में मशहूर संदी दरगाह। मुश्किल में दस्तगीर बणियो असां सभिनि आज़मायो, मुश्किल में दस्तगीर बणियो असां सभिनि आज़मायो। दर्दन दुखन सूरन का कामिल पीर बचायो। वाजो सजण साईं रुहानी रंग रचायो, वाजो सजण साईं रुहानी रंग रचायो। वाजो सजण साईं रुहानी रंग रचायो। सारी जमात सां गॾु आए आज सजोई बाग खुलियो, सारी जमात सां गॾु आए आज सजोई बाग खुलियो। लुत्फ लाशारियत अहिड़ो कामिल पीर मिलियो, लुत्फ लाशारियत तिया अहिड़ो कामिल पीर मिलियो। सारी जमात सां गॾु आए आज सजोई बाग खुलियो, लुत्फ लाशारियत तिया अहिड़ो कामिल पीर मिलियो। मूंखे त मुंहिंजे अबे अमल नंगर ते न पायो, मूंखे त मुंहिंजे अबे अमल नंगर ते न पायो। दर्दन दुखन सूरन का कामिल पीर बचायो। वाजो सजण साईं रुहानी रंग रचायो, वाजो सजण साईं रुहानी
रंग रचायो आ।